नाज़रीन, प्रोग्राम हैदराबाद टाइम्स सां गॾु आहियां अवांजो मेज़बान ज़फ़र हकड़ो। अॼु असीं हैदराबाद टाइम्स प्रोग्राम में ॻाल्हि ॿोल कंदासीं सिंध जी मौजूदा सूरत हाल। हूअं त मजमूई तौर ते जेका नई हुकुमरानी आई आहे वफ़ाक़ जी, वरी सूबनि जी, वरी जेकॾहिं ॻाल्हि कजे सिंध जी, त सिंध में अञा ताईं जेके मिनिस्टरूं आहिनि, अलाए केतिरियूं मिनिस्ट्रियूं आहिनि, उन्हनि ते अञा माण्हू मुक़ररु न थिया आहिनि ऐं सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु कुझु जेके खाता आहिनि उहो मिनिस्टर मुक़ररु कया विया आहिनि, उन्हनि खे ॾिना विया आहिनि। अञा इलाही सातरा रहियल आहिनि। बहरहाल ॾिसूं सेटअप छा थो थिए ऐं कहिड़ो हिकिड़ो सिस्टम अचे पियो। फ़िलहालु त जेके जीअं नई हुकूमत आई आहे ऐं जेको आहे सो उन्हनि जा हिकिड़ा पंहिंजा सिस्टम आहिनि, उन्हनि हिकिड़ी नई शुरूआति कई आहे ऐं शुरूआति सां जेका पहिरियों हिकिड़ो अवाम ते पेट्रोल बम वारो जेको हुयो सिस्टम, पेट्रोल बम केरायो वियो जिथे पेट्रोल जूं अघ वधाया विया। पेट्रोल एतिरो महांगो थी वियो आहे। अञा बि ॿुधण में ॻाल्हियूं अचनि पियूं त हीअ जेका निगरान हुकूमत आहे अञा बि पेट्रोल वधाईंदी ऐं जेसि ताईं मौजूदु आहिनि तेसि ताईं हिननि खे जेका IMF खां चयल आहे त उहो अञा ताईं उन तहत जेको आहे पेट्रोल वधाइण जो बि हिकिड़ियूं ॻाल्हियूं हलनि थियूं। थी सघे थो अञा बि कुझु ॾींहंनि जे अंदरि पेट्रोल जूं क़ीमतूं वधी वेंदियूं आहिनि। बहरहाल पेट्रोल जी क़ीमतुनि खां पोइ वरी जेको वॾो माण्हुनि ते बम किरायो वियो उहो वापडा जी सूरत में हेस्को ऐं सेपको ऐं ॿिया सिंध में जेके वापडा जूं जेके बि मुख़्तलिफ़ कंपनियूं आहिनि, उन्हनि जे तरफ़ां जेके अवाम ते ख़ासि तौर ते ग़रीब माण्हू रोज़ु कमाए खाईंदड़ उन्हनि ते जेके पहाड़ किरिया विया, उहो हिकिड़ो वरी अञा अलॻि फिनामिना आहे। बहरहाल अॼु हिन हैदराबाद टाइम्स प्रोग्राम में मौजूदा सूरत हाल ते ॻाल्हि ॿोल कंदासीं, सिंध जी सूरत हाल ऐं हैदराबाद जी बि जेकॾहिं लोकल जेको सिनेरियो आहे, लोकल मेयर जो सिस्टम अची चुको आहे, उन्हनि शयुनि ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। असांखे स्टूडियो में जॉइन कयो आहे डॉक्टर बदर चना साहब। डॉक्टर साहब तव्हांखे मां भलीकार चऊं था ऐं असांखे जेको आहे सो वीडियो लिंक ज़रिए इज़हार सुमरो साहब आहे, असांखे उन जॉइन कयो आहे। इज़हार साहब तव्हांखे भलीकार चऊं था। हिन वक़्तु शुरूआत ॻाल्हि जी कयूं था डॉक्टर बदर चना सां, जेको असांजा स्टूडियो में मौजूदु आहे। ऐं डॉक्टर साहिबु हीअ जेका निगरान हुकूमत आई आहे, मथां खां वठी हेठि नओं सिस्टम आयो आहे ऐं नए सिस्टम जे अचण खां पोइ पेट्रोल जूं क़ीमतूं वधायूं वयूं। पेट्रोल जूं क़ीमतूं अञा वधियूं, अञा माण्हू उन्हनि जे ई तपिश में हुआ। अञा माण्हू उहो ई सोचनि पिया त छा थींदो, कीअं थींदो। त वरी मथां जेको वापडा जो पहाड़ किरियो वियो, वापडा जा पुलिस एहलकार वठी ऐं रेंजर्स एहलकार वठी, पंहिंजा गार्ड वठी, वापडा जा जेके अमलदार आहिनि उहे पहुता, माण्हुनि ते ॾंड FIRूं तक़रीबन जेकॾहिं हैदराबाद जी ॻाल्हि कजे त हैदराबाद रीजन में 500 खां वधीक माण्हुनि जे मथां FIRूं दाख़िल कयूं वयूं ऐं उन्हनि जे मथां जेको आहे सो ॾंड विधा विया, कनेक्शन काटिया विया ऐं अञा उहो सिलसिलो जारी आहे। कीअं पिया ॾिसो नई हुकूमत जे हिन फ़ैसिले खे, जेको हीउ वापडा जे शिकिल में माण्हुनि ते पहाड़ किरिया विया आहिनि? साईं, हीअ निगरान हुकूमत नथी लॻे। हीअ त मूंखे लॻे थो को मुंहिंजे ख़्याल में त जीअं IMF जी जेको आहे मुंहिंजे ख़्याल में हिते का आयल का कंपनी हुजे, जीअं ईस्ट इंडिया कंपनी न, उहा का आई आहे जंहिंखे तुंहिंजे माण्हुनि जे न को एहसासनि जो, न को जज़्बनि जो, न को ख़्वाहिशनि जो, कंहिं क़िस्म जो को बि एतिराम कोन्हे। असां सम्झोसीं पिए त भाई निगरान ईंदो, निगरान सेट में कुझु माण्हुनि खे रिलीफ मिलंदो, कुझु माण्हुनि खे का सहूलियत मिलंदी, पर हिननि त जेको आसमान चवंदा त चरी वेर हिन तबाही ऐं बर्बादी करे छॾी आहे। माण्हू जी हालति इहा थी वई आहे जो कुएं ते ख़रीद खे त तव्हां माण्हू छॾियो। हालति ॾिसो, खंड में असां बाक़ाइदे जेको आसमान असां वटि वाफ़र मिक़दार में हूंदी, अटो असां वटि वाफ़र मिक़दार में हूंदो। अॼु खंड जी क़ीमत किथे पहुती आहे, अटे जी क़ीमत किथे पहुती आहे, पेट्रोल जी हालति इहा लॻी पई आहे त 350 जे क़रीब अचे पहुचण वारो आहे। बिजली जी हालति आहे त फ़ी यूनिट मुंहिंजे ख़्याल में त 50-60 रुपए त वञी बिजली जो फ़ी यूनिट वञी पहुचाए थो। हाणे उन खां पोइ माण्हुनि जी जेको आहे मतिलबु त कुएं ते ख़रीद वधिजे त पोइ वरी माण्हू उन्हनि शयुनि खे फेस बि करे वठंदो आहे। माण्हुनि जी कुएं ते ख़रीद त निल बटा निल, ज़ीरो बटा निल, हिते साईं जेको आहे माना बसि फटफटा लॻी पिया। हाणे तव्हां यकीन कंदव त माण्हू हिन मौजूदा जेको आहे हीअ जेको हींअर राकास वांगुरु जेकी महांगाई, तबाही ऐं बर्बादी आई आहे, माण्हू ख़ुदकशियूं करे रहिया आहिनि। माण्हुनि जी ज़िंदगी अजरन थी वई आहे। ग़रीब त तबाह थी वियो आहे, मिडिल क्लास खे त हिननि त बाक़ाइदे बिल्कुलु वाइप आउट करे छॾियो आहे। सही। मथां वरी अचो त बिजली वारनि जी हेस्को जो हालति, मूंखे त ईअं थो लॻे त ॼण हिते हैदराबाद में कासमाबाद जे अंदरि त हिन जो को वाही कान्हे, को जो मालिक कोन्हे। हलो ओके, तव्हां कुंडा कढो था, असांखे कोई इतराज़ कान्हे, भले कढो। किथे बाबा जेकर स्कूल मीटर आहे उन सां को प्रॉब्लम आहे, को बिल नथा माण्हू भरनि, कोई इतराज़ कोन्हे। पर हीअ जेको तव्हां हिसाब त लॻायो त 1 कलाक बिजली थी अचे, 2 कलाक लोड शेडिंग आहे।
अनडिक्लेयर 18 कलाक हिते जो कासमल त लोड शेडिंग पई हले माण्हुनि जी तव्हां हालत माण्हुनि खे खणण लाइ कोन्हे ऐं हिननि जे बिलनि जी हालत तव्हां ॾिसो त बिल जेकॾहिं 5,000 आहे त उन ते 15-20,000 टैक्स आहे सही डिडक्शन बिल आहे डिडक्शन मथां उन खां पोइ साईं राकास वांगुरु था अचनि पुलिसूं गॾु रेंजर्स गॾु हे हुकूमतूं हुकूमत जो कंसेप्ट छा हूंदो आहे हुकूमत जो कंसेप्ट हूंदो आहे त माण्हुनि जी लाइ ख़िदमत करे उन रिलीफ ॾिए माण्हुनि खे हे त रिलीफ त न आहे हीअ त ईस्ट इंडिया कंपनी खां बि वधीक का ज़ालिम क़िस्म जेके आया आहिनि जिन वेही हिते करे माण्हुनि जा जेके बदन ते जेके कपिड़ा आहिनि न बसि सिर्फ़ु इन्हनि खे कोन छॾियो अथऊं बाक़ी जेकी माण्हुनि जी हालत ज़ार लॻी पई आहे वॾी महिरबानी इज़हार साहिबु अव्हां बि असां सां मौजूदु आहियो ऐं हिन जेको हेस्को जो मामिलो थियो आहे सेप्को या सॼी सिंध में जेको वापडा अहलकारनि माण्हुनि जे ख़िलाफ़ु कार्रवायूं कयूं आहिनि माण्हुनि जे ख़िलाफ़ु FIR दाख़िल कयूं आहिनि ऐं गिरफ़्तारियूं बि तमामु वॾे मिक़दार में थियूं आहिनि उनखां अलावा जेके वापडा जा अहलकार आहिनि ख़ासि तौर ते जेकॾहिं हेस्को जी ॻाल्हि कजे त हेस्को जो चवणु आहे त हिन वक़्तु तक़रीबन 1 अरब रुपए खां वधीक हुननि रिकवरी कई आहे हुननि जो जेको टारगेट हुयो 1 अरब 95 करोड़ रुपया हिन वक़्तु 1 अरब रुपए खां वधीक हुननि पंहिंजो टारगेट पूरो कयो आहे पर अञा ताईं कार्रवायूं जारी आहिनि ऐं हुननि कार्रवायुनि में थियो ईअं आहे त मजमूई तौर ते जेके नंढा माण्हू आहिनि ग़रीब माण्हू आहिनि विचोले तबिके जा माण्हू आहिनि उन्हनि जे मथां इहे कहिड़ी कार्रवायूं कयूं वयूं आहिनि उन्हनि जे मथां FIR दाख़िल कयूं वयूं आहिनि उन्हनि जे ई मथां इहो सॼो कर नाज़िल थियो आहे कीअं पिया ॾिसो अव्हां इन हेस्को जे फ़ैसिलनि खे साईं हीउ जेको हेस्को वारा माण्हुनि जे ख़िलाफ़ कनि था अगरि हिन जो थोरो अव्हां पंहिंजे थोरो वेझे माज़ीअ ते वञो त हिन सॼे मामले जी शुरूआति किथां थी जॾहिं माण्हुनि दांह कई त हीउ जेको अगस्त जे महीने जो बिजलीअ जो बिल आयो आहे उहो तमामु घणो वधीक आयो आहे ऐं माण्हू परेशान आहिनि उहो बिल ॾेई न पिया सघनि इन सूरत हाल में जॾहिं अवाम रद्दमल ॾेखारियो ऐं सॼे मुल्क में एहतजाज ऐं वापारियुनि जे तरफ़ां आम माण्हुनि जे तरफ़ां ऐं उनखां अलावा हड़तालूं ऐं ॿिया मामला थिया त इन अवामी रद्दमल खां पोइ उनजी मोट सरकार पहिरियों त लालीपॉप ॾिनो त असीं IMF सां ॻाल्हायूं था ऐं इहो मसइलो हल था करायूं ऐं माण्हुनि खे रिलीफ था ॾियो थियो ईअं जो अमली तौर ते रिलीफ त 1 रुपए जो बि कंहिंखे बि कोन मिलियो पर फौरी तौर ते उन जे जवाब में ही रिकवरी वारी कार्रवाई शुरू कई वई असां चऊं था त जेको माण्हू बिजलीअ जो बिल नथो भरे सरकार जो कमु आहे त उनखे बिल्कुलु चवे त उहो बिल जमा कराए पर सही कंडीशनल आहे सर्विस सां यानी कि तव्हां बिल उन शइ जो वठंदो न जंहिंजी सर्विस ॾींदव जेको माण्हुनि खे बिजली जंहिं नमूने मिले थी कलाकनि जा कलाक लोड शेडिंग वरी थोरी देरि जे लाइ अचे थी 10 मिंट 15 मिंट हींअर मूं तव्हां सां ॻाल्हायो पिए प्रोग्राम शुरू करण जी जीअं पाण तयारी कई पए त 8 वॻे हैदराबाद में पाण वेठा आहियूं 8 वॻे बिजली आई ऐं 10 मिंटनि खां पोइ वरी हली वई हाणे मूंखे इहो सम्झायो त इहो कहिड़े क़िस्म जो लोड मैनेजमेंट या लोड शेडिंग आहे इहो सॼो हिननि जो पंहिंजो सिस्टम आहे नंबर 1 नंबर 2 ही जेको कुंडा ऐं ॿियो टियों ऐं सभु शयूं चवनि था भला इहे सभु शयूं उन मीटर रीडर उन AC ऐं ॿियनि वापडा जे ऑफिसरनि खां लाइनमैन खां लिकल आहिनि छा या कि इहे ख़िला में लॻल आहिनि ऐं हक़ीक़त इहा आहे त जेकॾहिं पाण हिन जी जांच पड़ताल कंदासीं त पतो पवंदो त 90% डायरेक्ट इन्हनि जो पंहिंजो अमलो इन्हनि कमनि में मुलविस आहे माण्हुनि खे ख़ुदि मोटिवेट करे थो मंथलियूं वठे थो ऐं सॼो कुझु करे थो 10% इनफ़रादी तौरु माण्हू हूंदा जेके पंहिंजे तौर ते पंहिंजे ॾाढ ते ज़ोर ते ताक़त ते या दबदबे ते इहो सॼो कमु कंदा हूंदा हिकिड़ी शइ ॿियो जीअं अवां पंहिंजे सवाल में बि इहा ॻाल्हि रखी त उन में ग़रीब गुरबे ते लठ आहे हिननि जी ताक़तवर माण्हुनि जी ॻाल्हि इहा आहे त सोशल मीडिया ते हिकिड़ो वापडा जो बिल सर्कुलेट थियो आहे तस्दीक पाण 100% नथा करे सघूं इन करे उनजो नालो कोन था वठूं पर उहो सिंध जे पोईं हुकूमत जे हिकिड़ी अहम शख़्सियत जो ख़ासम ख़ासि माण्हू हुयो जंहिंजो बिजलीअ जो 55 लख रुपया सोशल मीडिया ते जेको सर्कुलेट थियो आहे पोइ उनखे त कोन था चवनि इहे 55 लख रुपए जो बिल हिकिड़े ॾींहं में त जमा न थियो हूंदो पोइ सालनि जो वॾे सालनि जो हूंदो ज़ाहिर आहे त हीउ सॼो हिननि जो जेको मैकेनिज़्म आहे हिन में ग़रीब ते लठ आहे ग़रीब जे घर ते पुलिस खणी वेंदा इन्हनि जेके बाक़ी कारखाननि खे वॾनि माण्हुनि जे बंगलनि खे ऐं इवन ट्यूबवेल्स खे ॿियनि खे जहिड़े नमूने सहूलियतूं ॾियनि था ऐं उतां मंथलियूं वठनि था उते छो नथा वञनि कार्रवाई लाइ हिकिड़ी ॻाल्हि असां हरगिज़ बि नथा चऊं त बिजली चोरी को जाइज़ कमु आहे चाहे ग़रीब करे चाहे अमीर करे पर उनखे बराबरि जी नज़र सां ॾिठो वञे
ऐं टीं ॻाल्हि, इन सॼे कम जो बुनियाद ते वापडा जो पंहिंजो अमलो आहे। हाणे उन अमले जे ख़िलाफ़ कहिड़ी कार्रवाई थी आहे? तव्हां ॿुधो त को कुझु ऑफिसरनि खे को उन्हनि खे बि ॿधी को उन्हनि ते बि के FIR थी हुजनि जिन इहो चोरी जो कमु करायो हुजे? हिकिड़े बि माण्हू ते कार्रवाई न थी। उन में मां इहो थो चवां त जेकॾहिं आम शहरी खे ही FIR करे थाणनि ते खणी था वञनि, पूरे इलाइक़े जूं बिजलियूं कटे था छॾीनि, त हिकिड़ो त उन में को हिननि जो मयार न आहे। को हिकिड़ो माण्हू कुंडो थो हणे त पूरी प्लाज़ा जो जेको आहे न सभिनी फ्लैटनि जूं कनेक्शन हिकु वक़्त ते कटीनि था। माण्हुनि जी ॻाल्हि ॿुधण लाइ तयारु न आहिनि। ऐं ॿिए पासे इशू इहो आहे त जेको इहो सॼो नेटवर्क आहे, यानी कि इहो कुंडा सिस्टम जो, इन में जेको हिननि जो पंहिंजो अमलो मुलविस आहे, उन जे ख़िलाफ़ का बि कार्रवाई न आहे। तव्हां ॿुधायो त कहिड़ी का पब्लिक प्रेस रिलीज जारी कई हुजे, हेस्को या के सखर वारी कंपनी हिकिड़ी शइ। ॿियो, ईंदड़ वक़्त में ही मामिलो अञा वधीक कंफ्यूज़िंग थींदो, छाकाणि त इहे जेके बिजली जा अघ पिया वधनि, इहे ग़ैर मामूली तौरु वधीक आहिनि, जंहिंजे करे हिकिड़ो जेको वॾो बुनियादी सुवालु आहे इहो आहे त छा हिकिड़े माण्हू जी जेका महीने जी कुल कमाई आहे उहा सिर्फ़ु बिजलीअ जे बिल में हू अदा करे सघंदो? नतीजे में जॾहिं हू अदा न करे सघंदो त पोइ हू इहे ई कमु कंदो। तंहिंजे करे हिननि खे हर सूरत में ही जेके बिल आहिनि इन्हनि तां ग़ैर ज़रूरी टैक्स ख़तमु करणा पवंदा, माण्हुनि खे रिलीफ ॾियणो पवंदो। घटि में घटि 300-400 यूनिटनि ताईं माण्हुनि खे जेसि ताईं रिलीफ न मिलंदो ओसी ताईं ही परेशानियूं जारी रहंदियूं। माण्हू मजबूर आहिनि, उन्हनि खे ज़िंदगी गुज़ारणु उन्हनि जे लाइ मुश्किल थी वई आहे। इन जे करे ज़ाहिरी इहो ग़लति कमु बि ॼण त हिकिड़ो अणसिधी रीति जस्टिफाई इन करे थिए थो छाकाणि त ही नाजाइज़ टैक्स ज़णनि था। जेको यूनिट कंहिं ज़माने में 8 रुपया, 10 रुपया, 12 रुपया ताईं हो, हाणे लॻभॻि जेकॾहिं तव्हां पंहिंजे बिल जी कैलकुलेशन कंदव त 40-50 रुपया ताईं वञी बीहे थो पर यूनिट। अहिड़ी सूरत हाल में चवनि था त ईंदड़ ॾींहंनि में अञा ही इन्हनि में इज़ाफ़ो कंदा ऐं माण्हुनि जो अञा वधीक ही तेल कढंदा ऐं माण्हुनि खे अञा वधीक परेशान कंदा। सो इन सूरत हाल में मुंहिंजे ख़्याल में परमानेंट हल इहो आहे त हिकिड़ो त इदारो पंहिंजी ख़ुदि एहतिसाबी करे। वापडा जे इदारे जे लाइ चवनि था त अॻूणे वज़ीर आज़म ज़ुल्फ़िकार अली भुट्टो बि चयो त ॿिया इदारा त आउं सही करे सघियुसि पर हिन इदारे खे शायदि आउं बि सही न करे सघियुसि। सो इन क़िस्म जी सूरत हाल में माण्हू परेशान आहिनि ऐं उन करे सरकार लातालुक आहे, बजाए माण्हुनि खे रिलीफ ॾियण जे या IMF खां को रिलीफ वठी ॾियण जे हिननि ही लठ पाठो हथ में खयो आहे। ऐं इन सूरत हाल में डेफिनेटली वक़्ती तौर ते त इहे FIR ॿियूं माण्हुनि खे डिॼारींदा पर इहो परमानेंट हल न आहे। परमानेंट हल इहो आहे त सस्ती बिजली ॾियो माण्हुनि खे ऐं उन खां अलावा ख़ुदि जेको इदारे जे अंदरि इन क़िस्म जी करप्शन जी प्रैक्टिस आहे उनखे रोकियो त मां सम्झा थो त काफ़ी मसइला बहितर थी सघनि था। वॾी महिरबानी इज़हार साहब। नाज़रीन, प्रोग्राम जो सिलसिलो जारी आहे पर हिकिड़ी नंढड़ी वठूं था ब्रेक ऐं ब्रेक खां पोइ वरी अची मिलूं था। तेसि ताईं असां सां गॾु रहिजो। वेलकम बैक। हैदराबाद टाइम्स प्रोग्राम में ॻाल्हि ॿोल जे सिलसिले खे अॻिते वधायूं था ऐं हिन वक़्तु जेका मौजूदा सरकार, निगरान सरकार, ख़ुशूसन जे करे ॻाल्हि कजे सिंध हुकूमत जी, त सिंध हुकूमत में जेके शामिल निगरान वज़ीर आहिनि उहे या वफ़ाक़ जे तरफ़ां जेको ही वापडा जे मामले ते, बिलनि बिजली जी बक़ाया जा ते मामलनि ते ऐं कुंडे सिस्टम जे मामलनि ते जेको अवाम खे ईज़ायो वियो, अवाम जे मथां हिकिड़ो ज़हनी तशदुद कयो वियो, इन जे हवाले सां ॻाल्हि ॿोल खे अॻिते वधायूं था। हिकु महांगाई, बेरोज़गारी, ॿियो वरी जेके माण्हुनि ते अहिड़े क़िस्म जा ज़हनी तशदुद, इहो हिकिड़ो तमामु अज़ियत वारो मामिलो आहे। डॉक्टर साहिब, ही हिकिड़ो त वापडा जा जीअं इज़हार साहिब चयो त हाणे अञा अघ वधनि था, वापडा जा अघ वधनि था, उनजे यूनिटनि जा, गैस जे मामलनि ते गैस वारा बि सुई गैस बि महांगी कई वई आहे अघ में बि, पर अञा बि वरी उनखे जेको आहे सो समरियूं ठाहियूं वयूं त अञा उन जे अघनि में बि इज़ाफ़ो कयो वञे। ऐं उन खां अलावा ॿिया जेके आम खाधे पीते जूं शयूं आहिनि, आम वाहिपे जूं शयूं आहिनि, रोज़मर्रा जे इस्तेमाल जूं शयूं, उहे त अघ एतिरा थी विया आहिनि जो ग़रीब माण्हू जेको रोज़ु 400, 500, 800, 1000 ताईं कमाए थो, मज़दूर माण्हू, उहो 2 वेला खाइण जे लाइ बि परेशान आहे। हाणे छा था सम्झो त हीअ जेके वापडा जे तरफ़ां छापा लॻाया विया, माण्हुनि जे मथां FIR दाख़िल कयूं वयूं ज़बरदस्ती, 1 अरब रुपए खां किसो चढ़ी वियो आहे, रिकवरी थी आहे, उहा रिकवरी इहा मुनसिफ़ाणी थींदी? इहे पैसा वाक़ई अकाउंटनि में जमा थींदा? इहे मामला थींदा? ऐं जेको हीअ वरी गैस जे मामलनि ते पोइ इहो
जेके अघु वधाइनि था त केतिरो माण्हुनि ते मुसीबतूं ईंदियूं, माण्हू कीअं सर्वाइव कंदो, माण्हू कीअं ज़िंदगी जो गुज़र सफ़र कंदो? साईं ॾिसो न, ॻाल्हि ॿुधो, मसइलो आहे त मुल्क जेको आहे माना IMF वटि गिरवी थी चुको आहे। मुल्क हींअर पाकिस्तान जेको असांजो मुल्क आहे उहो IMF जी हिकिड़ी कॉलोनी बणिजी चुको आहे। उहे जीअं हिननि खे हुकुम कनि था उन जे ऑर्डर जी इम्प्लीमेंटेशन तामील हे कनि था पिया। ऐं वॾी ॻाल्हि इहा आहे त हालत इहा लॻी पई आहे त जेॾी महिल सुबुह जो उथो त छड़ो टिकट थो पियो हले, अॼु बिजलीअ जे मद में यूनिट में 2 रुपया था वधायूं, 3 रुपया था वधायूं। अॼु साईं पेट्रोल जेको आहे सो 15 रुपया था वधायूं, 20 रुपया था वधायूं। माना उहे शयूं जेके ग़रीब माण्हुनि सां रिलेटेड आहिनि, जीअं हाणे इज़हार भाउ ॻाल्हि कई त जेको आहे माना ग़रीब माण्हुनि सां जेके रिलेटेड आहिनि, पहिरां ई सट ते धमाको ई उन ते करिणो आहे। गैस बाबा वधाइणी आहे, दवाऊं, यानी दवाउनि जी हालत इहा आहे त उहे दवाऊं जेके लाइफ सेविंग ड्रग चइबियूं आहिनि, तव्हां वञो त साईं, माई मूंखे हिकिड़ी वीचारी मिली, अभा हे पनो अथई, हे मूंखे दवाऊं त वठी ॾे। माण्हुनि वटि 1000 रुपए जी दवा वठण जे लाइ माण्हू यकीन कंदो सूरत हाल उहा अथव। मां ॿुधाए थो छॾियां ज़फ़र साहिबु, हे जेको हे जंहिं तरीक़े सां हे जेके न हे वञनि पिया, ही डायरेक्शन लेस पिया वञनि। अवाम जिन खे कंहिं क़िस्म का परवाह कान्हे, हिननि खे को विजन कान्हे, हिननि खे कंहिं क़िस्म जी का बि जो कान्हे, का थ्योरी ॿियोरी कान्हे, का प्लैनिंग कान्हे। जीअं कंहिं वक़्त में मॉस्को में सुबुह जो ॿारहाड़ी जा 5 लख माण्हू हिकिड़े डबल रोटी लाइ माण्हू बीहंदा हुआ, डबल रोटी वठण लाइ। आख़िर में ॾिठो त USSR उन माण्हू पाण जॾहिं इकोनॉमी कोलेप्स थी वियो न, हे सॼे हथ सां पंहिंजे हथ सां इकोनॉमी कोलेप्स पिया कनि। जहां तक बिजली जो मसइलो आहे, बिजली सफ़ा सिंपल शइ आहे। सही बाबा, तव्हां जेको आहे मतिलबु त हीअ विंड एनर्जी आहे, उहा तव्हां बिजली जेको आहे माना तव्हां आणियो। IPP जॾहिं हिन मुल्क में आई, IPP 1994 में IPP जा जेके हिते हिननि प्रोजेक्ट जेके साइन कया, उन्हनि खां पोइ इहा हालत तबाही थींदी वई आहे जो अॼु असांजो यूनिट जेको आहे मूंखे भउ थो थिए 90 रुपए यूनिट थियण वारो आहे साईं। सही, कराची जे अंदरि त हालत इहा लिखी पई आहे त उते त माण्हू जूं चीखूं निकिरी वियूं आहिनि। हाणे हालत इहा असांजे मुल्क जी हालत आहे, असां कणिक में सदाईं जेको आहे ख़ुदि रहिया आहियूं, असां कणिक एक्सपोर्ट कंदा रहिया आहियूं। हालत आहे त साईं हाणे असां कणिक पिया घुरायूं रूस खां, उहो जेके पाण न खाइनि। खंडु असां वटि तमामु घणी थींदी रही आहे, खंडु हाणे असां जेको आहे माना उहा पिया ॿाहिरों घुरायूं। तेल जी जहां तक आहे, विच में ॿुधायूं त तेल अचे थो पियो, रूसिया वटि जहाज़ था पिया अचनि, उहे जहाज़ त अलाए काॾे गुम थी विया। माण्हुनि जी जेकी माना उहे जेके ज़रूरत ज़िंदगी जूं शयूं आहिनि, उन्हनि खे जेकॾहिं हे सवलो न कंदा, आसान न कंदा, माण्हुनि खे हिननि तकलीफ़ुनि में न कढंदा, ऐं ईअं हे बसि जेको आहे वठि आहे, डंडा आण, हुनखे पकड़, हुनजे मथां जुर्मानो कर, इहो आर्ज़ी हल आहे, इहो को परमनेंट सॉल्यूशन न आहे। ऐं बिल्कुलु इज़ाबा जी ॻाल्हि सही आहे त उहो जेको अमराज जो मां ॾिठो आहे त 50 लख जो बिल आहे, उनखे त को एक्शन ई कान्हे। बाक़ी ग़रीब सिंह जेको वीचारो बीठो आहे, जेको माण्हू कुंड वारो, उनखे वरी पकड़े वरी उनजे मथां उते ओड़ी महिल साईं FIR बि कटिजी वेंदी, गिरफ़्तारी बि थी वञे, गिरफ़्तारी बि थिए थी। यानी हालत इहा ॾिसां, मां त कासिमाबाद में जेकी हालत ॾिसां त ईअं बाक़ाइदे जेको न जीअं अॻे ईंदा हुआ माण्हू आदम कंदो ईंदा हुआ, माण्हुनि खे वठि पकड़। बाबा अर्ज़ु इहो आहे, अॼु बि मां ॿुधाए थो छॾियां, मां दावा सां थो चवां त एतिरी गैस ॾिसो में एतिरी न आहे चोरी, जो सस्ती आहे, माण्हुनि लाइ अफोर्डेबल आहे। न त माण्हू LPG था वठनि। बिजली महांगी थींदी, मुंहिंजा लाइ लिखी छॾियो त उन में चोरी थींदी, भले खणी छा बि कनि, भले खणी अचे उहो मथां खणी जेको आसमान, भले खणी कहिड़ा बि वॾा फोर्सिस बीहारनि। बिजलीअ जे सस्ते वारो जेको नुस्ख़ा हिननि वटि आहिनि, IPP सां जेके हिननि जी आहिनि मुआदा, उहो ख़तमु कनि या IPP खे नेशनलाइज़ कनि। बिजली विंड एनर्जी आहे, कोयले जी एनर्जी आहे, पाणी में जेको बिजली ठहे थी पई, शमसी बिजली ठहे थी पई। तव्हां अहिड़े क़िस्म जा तव्हां प्रोजेक्ट आहिनि, तव्हांखे ईरान बिजली ॾियण लाइ तयारु आहे, ईरान तव्हांखे पेट्रोल ॾियण लाइ तयारु आहे। वठो, छो न था वठो? मुल्क जॾहिं पूरो माण्हू थी वेंदा, सॼा ख़तमु थींदा, पोइ शयूं वठंदा छा? वॾी महिरबानी इज़हार साहिबु। ही डॉक्टर साहिब जी तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं त हिन वक़्तु जेको पोज़ीशन आहे, जेसि ताईं हिन बिजली जे अघनि खे घटि न कयो वेंदो, ऐं जीअं सुई गैस जा बिल अचनि था 1000, 1200, 1500, थोरी महांगी थींदी, वधि में वधि 2 खां 2.5 ईंदा, तेसि ताईं इहे चोरी बि ख़तमु न थींदी, ऐं ॿिया जेके इशूज़ आहिनि बिजली सां लाॻापियल, उहे अञा बि वधंदा, घटिजण बजाए। रिकवरियूं त पंहिंजे दाॿे ते करे था वञनि, पर मुस्तक़िल इहो हल न आहे, वाक़ई इहो मुस्तक़िल हल न आहे। ऐं जेकॾहिं सुभाणे गैस जूं क़ीमतूं बि वधायूं वयूं ऐं बिजली बि वधंदी पई वञे, हूअं ई बि डॉक्टर साहिबु चयो त 90 रुपए ताईं फ़ी यूनिट वञी सघे थो, जहिड़ी मुल्की सूरत हाल आहे, पोज़ीशन आहे। कीअं पिया ॾिसो, इन जो सॉल्यूशन छा आहे, कहिड़ो हल आहे जो आख़िर इन मुसीबत खां माण्हू जान छॾाए सघे? ॾिसो, हीउ जेको सॼो मसइलो आहे न, इहो असां वटि मुल्क में जेको हिकिड़ो तबक़ाती फ़र्क़ु आहे, अमीर ऐं ग़रीब जो, ताक़तवर ऐं कमज़ोर जो, हीउ उन सां तालुक़ु रखे थो।
हिकिड़ा माण्हू आहिनि दफ़्तरनि में सॼो ॾींहुं एसियूं हलाइनि था, सरकारी ऑफिसर आहिनि, ब्यूरोक्रेट्स आहिनि, सियासतदान आहिनि, वज़ीर कबीर आहिनि, उन्हनि खे मुफ़्त बिजली आहे, घरनि में बि मुफ़्त बिजली आहे। ऐं अहिड़े ई तरह सां सही। हिकिड़ा माण्हू आहिनि जिन वटि इहो वेस्टेड इंट्रस्ट आहे, उन्हनि जो फ़ाइदो आहे, उन्हनि खे हिन ॻाल्हि जी ख़बर ई न आहे त का लोड शेडिंग बि थींदी आहे दुनिया में, या का बिजलीअ जो बिल बि भरिबो आहे। सो हिकिड़े पासे उहे माण्हू आहिनि। ॿिए पासे हिकिड़ो वापारी माण्हू आहे, ग़रीब गुरबो आहे, उनजे लाइ जेके मसइला आहिनि, वापारियुनि लाइ त वरी इहो मसइलो आहे त उनखे कमर्शियल रेट ॾियणो आहे। नंबर 2 सही। इहो त जेको तव्हां असां जेके आम सार्फ़ीन आहियूं, असां ईअं करे सघूं था त पंहिंजो इस्तेमालु घटायूं, असां एसी इस्तेमालु न करियूं, ॿियूं अहिड़ियूं शयूं जेके वधीक यूनिट किराइनि थियूं उहे न करियूं इस्तेमालु, मिसाल उनखे महदूद करियूं, या थोरो घणो का सोलर जी हिकिड़ी ॿ प्लेट हथ करे हणी छॾियूं। पर हू जेको वापारी तबिको आहे उनजी त मजबूरी आहे, उन जा कम हलनि ई बिजली ते था। कई अहिड़ा कम आहिनि जेके बग़ैर बिजली जे थी नथा सघनि, नतीजे में उन्हनि जो बिजली इस्तेमालु करण बि लाज़मी आहे ऐं उन्हनि ते कमर्शियल रेट बि लॻे थो, त उहे बि परेशान आहिनि, ख़ासि तौर नंढा वापारी जेके आहिनि। वॾनि वापारियुनि जा वॾा सेटअप ऐं वॾियूं सेटिंगूं थियल आहिनि, तंहिं करे उहे त पंहिंजो उहो हिसाब किताब बैलेंस करे था वञनि। सही। हिन में 3-4 बुनियादी ॻाल्हियूं आहिनि। हिकिड़ो त हीअ जेको IPPs वारा मुआइदा आहिनि, इहे रिव्यू करणा पवंदा, इन्हनि सां हुकूमत खे ॻाल्हाइणो पवंदो ऐं उन्हनि सां जेके रेट ऐं मामला तइ थियल आहिनि उन्हनि खे रिवाइज़ करिणो पवंदो। हिकिड़ी ॻाल्हि जंहिंजे करे हीअ जेके महांगी थिए थी न बिजली, उन में हिकिड़ो वॾो कंट्रीब्यूशन उन्हनि IPPs सां आहे, हिननि जो जेके हिननि जा ठाह थियल आहिनि। नंबर 2, सरकार खे मुल्क जे अंदरि सोलर जे निज़ाम खे हथी वठाइणी पवंदी। दुनिया जे ॿियनि मुल्कनि में सरकारी सतह ते सोलर एनर्जी जनरेट करण जा वॾा मैकेनिज़म आहिनि, पूरा शहर जेके आहिनि उहे सोलर ते कन्वर्ट पिया थियनि दुनिया में। असांजे पाड़ेसरी मुल्क में हिकिड़ी वॾी रिथा हले पई इन हवाले सां, असां वटि इन ते का बि स्ट्रेटजी कोन्हे का। ॿियो हल इहो आहे, उन खां पोइ विंड एनर्जी आहे, उन ते बि वञिजे, यानी कि अल्टरनेट एनर्जी सोर्सिस जी बि कोशिशि कजे। उन सां गॾोगॾु पाण खे ॾिसणो पवंदो त हीअ जेके लाइन लॉसिस जे नाले में ऐं ॿियनि नुक़साननि जे नाले में थिए ईअं थियो त हीअ जेको अमलो करप्शन करे थो, उन जी बि लठ वरी वापसि कंज़्यूमर ते सारिफ़ ते विधी थी वञे। सो उहा नाजाइज़ी न कजे। ऐं हीअ हिकिड़ो जाइज़ो वठनि त इहे आख़िर एतिरा सारा बिल जे अंदरि जेके 10-12 टैक्स आहिनि, उहे कहिड़ी शइ जा आहिनि। जनरली कंहिं बि शइ जे वाइपे जे लाइ हिकिड़ो मिसाल हूंदो आहे त जनरल सेल्स टैक्स हूंदो आहे, तव्हां उहो चार्ज कयो, जीअं पाण का बि शइ वठंदा हुन ते GST लिखियलु हूंदो आहे। पर हीअ जेके हेतिरा सारा सही। टैक्स आहिनि, उन मां ई ज़ाहिर आहे त हीअ असल में असुल शइ जेका 10 रुपए जी आहे उहा माण्हुनि खे 50 रुपए जी करे विकिणनि था। त उनखे उहे वरी ख़तमु इन करे नथा कनि जो हिते वरी असां वटि मुल्क जी इकनॉमी जी अजीब स्ट्रेटजी ठही वई आहे। उहा इहा आहे त सरकार के बि जेके प्रोडक्टिव शोबा आहिनि, मिसाल जे तौरु वापारु आहे, मिसाल जे तौरु सनतूं आहिनि, ऐं ख़ासि तौर ते ॿाहिरि वापारु जेको मोकिलिजे थो दुनिया में, जंहिंसां नाणो थो कमाइजे, डॉलर थो कमाइजे, उन ते ध्यानु ॾियण जे बजाए सरकार ही शॉर्टकट तरीक़ा अख़्तियार कया आहिनि त तव्हांजे असांजे खीसनि में हथ विझनि था, असांखां पेट्रोल जी मद में बि पैसा वठनि था, असांखां बिजली जी मद में बि इज़ाफ़ी चार्जिस वठनि था, गैस बि हाणे तव्हां ॾिसो ॾींहों ॾींहुं गैस जा बिल बि चढ़ंदा पिया वञनि, पाणीअ जा बिल बि चलंदा पिया वञनि, पाणी मिले कोन थो, वाटर सप्लाई जो ड्रेनेज जो को निज़ाम कोन्हे को। बरसातुनि में तव्हां ॾिसो पाणी बीच ते वञे, उनजे बावजूदि तव्हां अगरि पाणी वारो बिल चेक कंदव त उनजे अंदरि 2 शयूं लिखियलु हूंदियूं, हिकिड़ो ड्रेनेज जा पैसा हूंदा, ॿियो हूंदा पाणी जा पैसा। सो पाणी हैदराबाद जे शहरनि खे कहिड़ो पाणी थो मिले इहा तव्हांखे ख़बर आहे, ऐं कहिड़ो साफ़ पाणी मिले थो इहा बि तव्हांखे ख़बर आहे। अहिड़ी सूरताल में ही जेके सरकार जा जेके बि इदारा आहिनि, जेके माण्हुनि खे बेसिक सहूलियतूं, बुनियादी सहूलियतूं ॾियण जा इदारा आहिनि, इहे माण्हुनि जे लाइ हिकिड़ो अज़ाब बणिजी विया आहिनि हाणे। इन करे हिननि हिकिड़े पासे नंबर 1 छा करिणो पवंदो त ही जेके मुफ़्त खाता आहिनि, सरकारी ऑफिसुनि में बि लिमिट कनि बिजली खे, इहो एसियूं देसियूं बंदि कराइनि, इन्हनि जूं यूनिट्स जी लिमिट रखनि, उन्हनि जे घरनि ते ही जेके मुफ़्त जूं एसियूं ऐं बिजलियूं हलनि थियूं उहे बंदि कराइनि। उन सां हिकिड़ो वॾो अमाउंट सरकार खे बचंदो। नंबर 2, ही जेके लाइन लॉसिस जे नाले में ऐं ॿियनि तरीक़नि सां जेको हिननि जो अमलो करप्शन थो करे, खांचे बाजियूं थो करे ऐं माण्हुनि ते मुसीबत थो कड़काए, उनखे रोकण जे लाइ अमले ते बि सख़्ती करणी पवंदी ऐं निगरानी करणी पवंदी। मीटर जो सिस्टम जदीद करिणो पवंदो। इन्हनि सभिनी शयुनि सां नतीजे में चोरी बि रुकबी ऐं पोइ ही शायदि माण्हुनि ते ही जेको अज़ाब आहे महांगनि बिलनि जो,
इहो कुझु कंहिं हद ताईं घटिजी सघे। हाणे इन सॼी ॻाल्हि जे लाइ वरी जेको वॾो मसइलो आहे उहो आहे पॉलिटिकल विल जो। तव्हां ॾिठो त निगराननि खे माण्हुनि दाह ॾिनी, मूंखे त सम्झ में नथी अचे, माण्हुनि दाह ॾिनी, तव्हां ऐं असां दाह ॾिनी त बाबा ही जुलाई जो जेको बिल आहे अगस्त में आयो आहे, हीअ त मुसीबत आहे, इहो बीड़ो चीड़ो बिल आयो आहे। बजाए जो माण्हुनि जी ॻाल्हि ॿुधनि ऐं उनखे रिलीफ ॾियनि, हिननि उल्टो इहा कार्रवाई शुरू करे ॾिनी त जीअं माण्हुनि खे चुप बि कराइनि ऐं ही महांगा बिल ॾींदा रहनि। हाणे ॾिसिजो त ईंदड़ महीननि में इहो सिलसिलो बिलनि वारो जारी रहंदो। हिननि खे पंहिंजा बजट जा नुक़सान इन तरीक़े सां अवाम जे खीसनि मां इहे पैसा कढी करे, चाहे पेट्रोल हुजे, चाहे ही हुजे, बिजली जो बिल हुजे, गैस जो हुजे, पाणी जो हुजे, पंहिंजा हिसाब किताब सिधा करणा आहिनि। ऐं मूंखे नथो लॻे थो को वेझे मुस्तक़बिल में इन हवाले सां का बहितरी थींदी। नाज़रीन, प्रोग्राम जो सिलसिलो जारी आहे, पर हिकिड़ी नंढड़ी वठूं था ब्रेक, ऐं ब्रेक खां पोइ वरी अची मिलूं था। तेसि ताईं असां सां गॾु रहिजो। वेलकम बैक। हैदराबाद टाइम्स प्रोग्राम में ॻाल्हि ॿोल जो सिलसिलो वधायूं था। डॉक्टर बदर चन्ना साहब मौजूदु आहे। शहरी हवालनि सां हाणे जेकॾहिं पाणी जा बिल बि अचनि था पाण वटि, पाणी जा बिल भरियूं था, वाटर सप्लाई जा बिल भरियूं था, पाणी साफ़ु कोन्हे को, शहर में का फैसिलिटी कोन्हे का। हाणे मेयर सिस्टम अची वियो आहे ऐं हिन वक़्तु अॻे इहो हूंदो त रड़ियूं हूंदियूं हुयूं त भई जेके वॾनि शहरनि जा मेयर आहिनि, जेके इदारनि जा सरबराह आहिनि, उहे MKM सां लाॻापियल आहिनि, ॿी धुर सां। पर हाणे त पीपुल्स पार्टी सां आहिनि, पीपुल्स पार्टी जा माण्हू, पीपुल्स पार्टी जी हुकूमत हुई, हाणे खणी ॿी आई आहे। बहरहाल माण्हू त हिन वक़्तु बि उन्हनि जा वेठा आहिनि। उन जे बावजूदि बि अञा ताईं शहरनि खे, भले हैदराबाद हुजे, कश्मीर हुजे, कंदकोट हुजे, भले कराची छो न हुजे, सॼी सिंध जी ॻाल्हि कजे त पीअण जे पाणीअ जो वॾो इशू आहे। पीअण जे पाणीअ जो हल कीअं थी सघे थो? ऐं हिन महांगाई वारे दौर में जॾहिं माण्हू फिल्टर वारनि खां पैसनि ते पाणी वठे ऐं 50 रुपए में हिकिड़ो नंढिड़ो कैन थो मिले, उहा बि इहा तस्दीक थियल न आहे त वाक़ई फिल्टर थियल आहे या किथां कंहिं नलके तां भरे माण्हू अचे खपाइनि था। शहर में हर दुकान ते, हर फुटपाथ ते पाणी विकिरो थो थिए। इहो छा पाणी जो इशू कीअं हल थींदो? हाणे पीपुल्स पार्टी जी त 15 सालनि जी कारकर्दी त पाण सभिनी जे अॻियां साम्हूं पई आहे। अरबे खरबे डरबे जेके मतिलबु जेके आया, जेके करप्शन, असां तुरंत हींअर वॾी रिसर्च कयूं पिया वेठा त एशियन बैंक खां केतिरा पैसा आया, वर्ल्ड बैंक खां केतिरा पैसा आया, केतिरा इस्तेमालु थिया, केतिरा लैप्स थी विया। 2-3 शयूं नंढियूं न, हिकिड़ो पीअण जो पाणी, उन सां गॾो गॾु एजुकेशन आहे, हेल्थ आहे, कम्युनिकेशन आहे, अमन अमान आहे। 4-5 जेकॾहिं मिशन पाण हिन में एरिया में वेंदासीं त पाण खे ख़बर पवंदी त माशाअल्लाह ख़ैर सां साईं वारनि उन में तमामु वॾा गुल खुलाया आहिनि। हाणे बि ॾिसो त उत्तर सिंध तबाह बर्बाद लॻो पिया, उते धाड़ेलनि जी त हिकिड़ी बाक़ाइदा इंडस्ट्री कायम थी वई, इंडस्ट्री कायम थी वई। यानी धाड़ेलनि जे मथां सरदारनि जो हथु आहे त सरदारनि जे मथां हुकूमत जो हथु आहे। उन्हनि इहो हिते जो होम मिनिस्टर आहे उन ऐलान कयो त भाई असां ऑपरेशन था कयूं, त उते जे वरी जेको आहे सो सरदारनि फ्लैग मार्च करायो, ख़बरदार मथां हिते ऑपरेशन कयो अथव। जहां त ॻाल्हि आहे हितां जे मेयरनि जी, या जेको तव्हां ॻाल्हि था कयो अर्ज़ु या भाउ, त जेको आहे मतिलबु ॾिसो सियासत मां वरी बि चवां थो इहो मिडिल क्लास जो कमु आहे, तव्हांजो कमु आहे, इज़हार साहिब जो, असांजो, डॉक्टर जो, इंजीनियर जो। उहो माण्हू जंहिंजो जेको बैकग्राउंड हिकिड़ो फ्यूडल हुजे, उनखे कहिड़ी ख़बर आहे त जेका हिते पाणी जी सहूलियत कीअं ईंदी, हिते एजुकेशन खे कीअं ठाहिबो, हिते जी जेको आहे सो तालीम खे कीअं ठाहिबो। पाणी को वॾो मसइलो आहे छा? रोड वॾो को मसइलो आहे छा? एजुकेशन जा जेके माण्हू मसइला आहिनि, इहे केॾा वॾा मसइला हुया छा? उहो चवंदा आहिनि त वेन देयर इज़ अ विल देयर इज़ अ वे। हिननि वटि उहा विल ई कान्हे, हिननि खे उहा का ॿुधाए थो छॾियां त हिननि खे का उहा सूझ बूझ ई कान्हे, अकल ई कान्हे। हे जेके माण्हू जो तव्हां ॾिसो पिया चिंखूं निकिरियूं आहिनि। मिसाल नंढिड़ो मिसाल थो ॾियां, PDM जी सरकार में 90 अरब रुपया रखियऊं, हिकु MNA खे ॾींदा विया, कंहिंखे 1 अरब, कंहिंखे 2 अरब, कंहिंखे 3 अरब। भला इहे जेके 90 अरब ई, इहे मिसलनि जेकॾहिं मिसल पाण हे मुल्क एग्रो बेस जेका मुल्क आहे, सब्सिडी ॾेई छॾियो आहे। हे जेको बिजली ते हाणे जेको आहे 300-400 यूनिटनि ते तव्हां जेकॾहिं सब्सिडी ॾेई छॾियो त भाउ 300-400 यूनिट वारनि जे मथां असां टैक्स न हणंदासीं त माण्हुनि खे इलाही रिलीफ मिलियो जी। पर हे जो 3-400 जो वठी हिकिड़ो एंटरॉज हिकिड़ो बाक़ाइदो वॾो काफ़िलो वठी अमेरिका था वञूं, त पोइ उते उनजो केरु थो भोगे? तव्हां असां था वेठा भोगियूं। सही। त जेकर पाणी जो पीअण जो त मां चवां थो त पहिरियों दाइमी ॾिसो, तव्हांजे कंटामिनेट पाणी करे तव्हांजी बीमारियूं फैलजनि थियूं पई। तव्हांजो जेको आसमान जेके बि तव्हां वञी ॾिसो त सही, तव्हां टेस्टूं त करायो, हर ॿियो टियों माण्हू खे हेपेटाइटिस आहे इन पाणी जे करे। हिते हैदराबाद जे अंदरि हेॾा वॾा जेके प्लांट लॻा पिया आहिनि, हिते इन्हनि जे इलाइक़नि में लॻा पिया आहिनि, उन्हनि प्लांटनि जी छा हालत आहे? निकिरनि, ॿाहिरि निकिरनि न, विज़िट कनि, फिज़िबिलिटियूं ठाराइनि,
हुकूमत खां वञनि, पैसा वञी जो कास उन्हनि खां घुर कनि, पैसा वठी करे उनजे अंदरि माण्हुनि खे इन्वॉल्व कनि, शहरी जेको सिविल सोसाइटी खे इन्वॉल्व कनि, त छो नथो थी सघे? हर शइ ठही सघे थी। पर हिन वटि मां सम्झां थो त न को हिकु अकुल आहे, न को इल्मु आहे, न को फ़हम आहे, न फ़रासत आहे। जीअं हुकूमत जी हिन हुकूमत जे दिलि में त हिन जे सीने में को दिलि ई कान्हे। नतीजे में हिन जो छड़ो कमु इहो आहे त बसि सुबुह थिए थो, शाम थिए थी, हणो बाबा बिजली जो टैक्स हणो, पेट्रोल वधायो, गैस वधायो, खंडु महांगी कयो, अटो महांगो कयो, माण्हू तबाह ऐं बर्बाद, माण्हू पंहिंजे मस में लॻो पियो हुजे। सॼी तव्हां ॾिसो सोसाइटी डीपोलिटिसाइज़ थी वई आहे। वॾी महिरबानी। इज़हार साहब, हीउ जेको इशू आहे महांगाई वारो, उन में बिजली गैस त हिकिड़ो मीटर लॻल आहिनि, उन्हनि ते बिल अचनि था, उन्हनि जूं शयूं थियनि थियूं, पर जेके आम वाइपे जूं शयूं आहिनि, जेकॾहिं पेट्रोल सां लाॻापियल, माना उनजो इहो आहे त पेट्रोल जो जेको गाॾी जो किरायो वधे थो, जंहिंजे करे खंडु वधे थी, जंहिंजे करे अटो वधे थो, जंहिं करे दाल वधे थी, आयल वधे थी, जेके बि खाइण पीअण जूं शयूं आहिनि, उहे जेके वापारी आहिनि, ज़ख़ीरा अंदोज़ ख़ासि तौर ते जिन जा गुदाम भरिया पिया आहिनि। कराचीअ में तव्हां ॾिठो हूंदो त ताज़ो कराचीअ जे इंतिज़ामिया जे तरफ़ां हिकिड़े गुदाम ते छापो हयो वियो, जिथे किरोड़े रुपयनि जी खंडु निकिती आहे उन गुदाम मां। अहिड़े तरह सां सिंध जा ॿिया बि केतिरा ई शहर आहिनि जिन ते इहे ज़ख़ीरा अंदोज़ जेके वापारी आहिनि, उन्हनि वटि अहिड़े क़िस्म जूं माल पियो आहे, उहो बंदि, ऐं उहो उन वक़्तु कढनि था जॾहिं उन जा महांगा रेट थियनि था। हथरादू महांगाई खे कीअं रोके सघिजे थो? हुकूमत ठीकु आहे, अॻ में त पाण पीपुल्स पार्टी ते ॾोह ॾींदा हुआसीं, पीपुल्स पार्टी जे ख़िलाफ़ु सभु माण्हू ॻाल्हाईंदा, पर हाणे जेका निगरान हुकूमत आहे उनजो इन में छा अमल दख़ल हुजणु घुरिजे? इंतिज़ामी लेवल ते बि सॼी सिंध में नवां इंतिज़ामी अमलदार आया आहिनि, कमिश्नर, DC, DIG, SSP खां वठी मुख़्तियारकार ऐं असिस्टेंट मुख़्तियारकार ताईं। इन्हनि हथरादू जेके महांगाई आहे, इनखे कीअं रोके सघिजे थो? इज़हार साहब, इहो इंतिहाई अहम सवाल आहे। ऐं तव्हांखे हिकिड़ी मज़ेदार ॻाल्हि ॿुधायां त हीउ जेको मिसाल जे तौरु PDM जी हुकूमत हुई, जेका हींअर अगस्त में ख़तमु थी, 1.5 साल जे टाइम पीरियड में, इन जे दौर में जेका महांगाई थी, उहा खणी पाण मञूं त हलो 100% महांगाई वधी। मिसाल जेको डॉलर PTI जी हुकूमत में 150-60 ताईं हो, उहो डॉलर वञी बीठो 300 ते, 300 खां मथे थोरो, माना 100% वाध थी। पर तव्हां कॾहिं बि कंहिं बि दुकान ते वञो ऐं यादि करियो त इहे ॿ साल 1.5 साल अॻु में उहा शइ घणे में मिलंदी हुई ऐं हाणे घणे थी मिले। इहा हिकिड़ी वॾी चालाकी आहे जेका मुख़्तलिफ़ कारोबारी माण्हू बि कनि था, माण्हुनि सां, अवाम सां जुठ कनि था। मिसाल उसूलन जेका 200 रुपए जी शइ आहे, जेकॾहिं उन में क़ीमत में इन्फ्लेशन या महांगाई जे हिसाब सां 100% बि वाध कई वञे त उहा 400 जी विकिणनि न। मिसाल उहा विकिणनि 800 रुपए में था। जेको तव्हां चयो त ही ज़ख़ीरा अंदोज़नि ऐं इन्हनि इहे जेके ठगनि जा टोला आहिनि जिन अवाम लाइ जुठ पैदा कई आहे, इहे हथ वठी जेके महांगाईअ खे अञा वधीक तेज़ कनि था। मिसाल इन जो आउं तव्हांखे ॾींदो हलां त ही जेके लोकली असां वटि शयूं पैदा थियनि थियूं, जीअं कणिक आहे, ज़ाहिरी कणिक मां अटो थिए थो, या चांवर आहिनि, सारी मां चांवर थिए थो, या अहिड़े ई तरीक़े सां भाॼियूं आहिनि, त ही जेके डोमेस्टिकली असां वटि पंहिंजे मुल्क जे अंदरि शयूं पैदा थियनि थियूं, इन जो त डॉलर सां बि सिधी रीति को तालुक न आहे। या डॉलर जो रेट वधे त को इन ते घणो फ़र्क़ु पवे। बराबरि फ्यूल चई सघूं था त हीउ जेको पेट्रोल जो अघु आहे या बिजली जो अघु आहे, उनजो थोरो घणो उन ते असरु आहे। पर हिन में तव्हां इज़ाफ़ो ॾिसंदव जेको उन में प्रोपोर्शनल इंक्रीज़ आहे, उहा प्रोपोर्शनल इंक्रीज़ एतिरी घणी आहे जो पाण चई सघूं था त हिकिड़े पासे डॉलर जे अघु में 100% इज़ाफ़ो थियो आहे, त हिननि शयुनि जे अघनि में 300% इज़ाफ़ो करे छॾियो आहे। हाणे इहा जेका सूरताल आहे, इन में माण्हूअ जे लाइ जीअण मुश्किल थी वियो आहे। अयाशी करण जा, मिसाल को माण्हू फ्रूट वठी खाए, को माण्हू गोश्त मच्छी पलो को वठी खाए, इहा त थी वई हाणे अयाशी वारी सूरताल। हे जहिड़े तहिड़े जे वस जी ॻाल्हि कोन्हे त हाणे इहो खाई पी सघे इहे शयूं। पर हे जेके भाॼी ऐं सब्ज़ी ऐं पटाटा ऐं बसर ऐं माण्हू मानीअ जे गभे जे लाइ बि परेशान आहे। खीर, ॿारनि मासूमनि लाइ खीर लाज़मी आहे मिसाल, या बीमारनि जे लाइ दवाऊं लाज़मी आहिनि, उन्हनि जा तव्हां अघु ॾिसो त ही हर पासे ज़ुल्म ऐं बाहि भरी पई आहे। ऐं मां सम्झां थो त हाणे माण्हू इन कैफ़ियत में अची विया आहिनि जो किथे ईअं न थिए जो माण्हू पंहिंजे लेखे को रद्दमल ॾियनि, माण्हू पंहिंजे लेखे रोडनि ऐं रस्तनि ते निकिरनि ऐं पोइ हिन सॼे सिस्टम जे ख़िलाफ़ु आवाज़ उथारीनि। छाकाणि त बदकिस्मती सां, जीअं मां सवाल कयो त पोइ त चलो पॉलिटिकल हुकूमतूं हुयूं, पर हाणे हिननि खे कहिड़ी
परेशानी आहे जो ही एक्शन नथा खणनि। हिते मां हिकिड़ो हवालो ॾींदो हलां, तव्हांखे बि यादि हूंदो त हिकिड़ो SDMs हूंदा हुआ जेके हर तालके में पंहिंजो पंहिंजो हिकिड़ो रोल प्ले कंदा हुआ। उहे प्राइस हा। कंट्रोल खे काफ़ी चेक कंदा हुआ, काफ़ी सही। छापा बणंदा हुआ, फ्रूटनि वारनि ते, सब्जियुनि वारनि ते, गोश्त वारनि ते, क्वालिटी बि चेक कंदा हुआ, पर ख़ासि तौर प्राइस कंट्रोल जो हिकिड़ो मैकेनिज़म हूंदो हो। ही जेके सिंध में 15 सालनि खां पीपुल्स पार्टी जेको असांखे वॾे में वॾो तोहफ़ो ॾिनो आहे, उहो इहो ॾिनो आहे त शयुनि जी प्राइस कंट्रोल जो को मैकेनिज़म कोन्हे को अमली तौर ते। तव्हां दुकानदार आहियो, तव्हांजी मर्ज़ी आहे, तव्हां घणे में होलसेल में वरितो, पंहिंजी मर्ज़ीअ जो हुन में प्रॉफिट विझंदो, पंहिंजी मर्ज़ीअ जो रेट लॻाईंदो ऐं विकिणंदो, तव्हां खां को पुछण वारो न आहे। मिसाल हिन में तव्हांखे सही। हिकिड़ो नंढिड़ो मिसाल बि ॾींदो हलां त हैदराबाद शहर में जेके कारोबारी इलाइक़ा आहिनि, उतां जॾहिं का शइ तव्हां वठंदो, मिसाल आम इस्तेमाल जी भाॼी सब्जी वग़ैरह बि, त तव्हांखे जेका शइ उते 100 रुपए जी मिलंदी, वरी हेॾे जे कासमाबाद में अची वठंदो त उहा 150-200 रुपए में मिलंदी। हाणे हुनखे को चेक करण वारो न आहे त इहो एतिरो इज़ाफ़ो छो था कनि। इन क़िस्म जी शयुनि जो ज़ाहिरी आहे त सरकार ई कंट्रोल करे सघे थी, उहा ई बुंजो ॾेई सघे थी। ऐं पाण तव्हांजे हिन प्रोग्राम जे ज़रिए उन्हनि खे बि अपील था करियूं, छो त माण्हू हाणे बेवस थी विया आहिनि, माण्हू हाणे ॾाढा मायूस आहिनि। अहिड़ी सूरत हाल में ही जेके इंतिज़ामी मशीनरी में नवां चेहरा आया आहिनि, नवां कमिश्नर ऐं डिप्टी कमिश्नर आया आहिनि, असिस्टेंट कमिश्नर काफ़ी नौजवान इन्हनि रखिया आहिनि, सुठी ॻाल्हि आहे। पर उन्हनि जो कमु आहे त घरनि मां निकिरनि, ऑफिसुनि मां निकिरनि, फील्ड में वञनि, विज़िट्स कनि, क्वालिटी चेक कनि ऐं उन सां गॾु क़ीमतूं चेक कनि। ऐं सरकार फौरी तौर ते रेट लिस्टूं पब्लिक करे। ठीकु आहे, तव्हां उन्हनि खे नफ़ो ज़रूरु ॾियो जेको उन्हनि जो हक़ आहे, पर नफ़े जे नाले में ही लुटमार जेका थिए थी, इनखे बंदि थियणु घुरिजे। जी महिरबानी। नफ़े जे हवाले सां जेका लुटमार थिए थी उहा ख़तमु थियणु घुरिजे। डॉक्टर साहब, भई आख़िरी कमेंट थोरो प्रोग्राम जे वक़्त जे मुनासिबत सां, त सम्झो था त हीअ जे तरह माण्हुनि ते हिन वक़्तु ज़ुल्म थिया आहिनि, हीअ जेके वापडा जी सूरत में, गैस जी सूरत में, महांगाई जी सूरत में, इन ते को अवामी रिएक्शन ईंदो? माण्हू जेसिताईं जेको आहे माना हालत अहिड़ी थी आहे, यकीन कंदो चवंदा आहिनि त आणनि ऐं चाढ़नि ॾिठ ॾिहाड़ी सुम्हरा। सही। माण्हू वीचारे जेको आहे माण्हू जेको आहे न, उहो सिर्फ़ु यकीन कंदो त पंहिंजे सिर्फ़ु हिकिड़े वक़्त जे 2 वक़्त त माना 3 वक़्त त वॾी अयाशी, वॾी अयाशी आहे। हाणे हिकिड़े वक़्तु 2 वक़्तनि जी मानी में वीचारा जेके माना पूरा लॻा पिया आहिनि। तव्हां भले हिसाबु लॻायो, तव्हां घर जो कंहिं बि हिकिड़े माण्हू जो जंहिंजो 5,000, 10,000, 15 या 20,000 जेको कमाईंदड़ हुजे, उनजो बजट तव्हां ठाहे ॾेखारियो। हाणे माण्हू पंहिंजे पेट खे करे, माण्हू पंहिंजे बचनि खे करे, पंहिंजे घर खे करे, या ॿाहिरि निकिरी करे को माण्हू को जेको आहे एहतजाज में, कंहिं जलसे में, कंहिं जुलूस में वञे। ऐं माण्हू त वीचारनि खे त को ॾोह न आहे, छो त माण्हू खुंबड़ियूं न आहिनि जो बारिश पए त ॿाहिरि निकिरी अचनि। भई त सॼो हिकिड़ो पॉलिटिकल पार्टियुनि जो हिकिड़ो कमु हूंदो आहे, उनजो हिकिड़ो वॾे में वॾो जेको आहे माना उनजो हिकिड़ो प्रोसेस हूंदो आहे, जंहिं प्रोसेस खे अप्लाई कंदा आहिनि ऐं माण्हुनि खे जेको आहे मतिलबु माण्हुनि जे मसइलनि खे खणी ईंदा आहिनि, उहे ख़ामोश थी वेठियूं आहिनि। तंहिंजे करे इहो सभिनी जो मसइलो आहे। मां सम्झां थो त मां मञा थो त इंटरनेशनल मसइलो आहे, ॿाहिरि यूक्रेन जी बि लड़ाई थी वई, रूस जी बि लड़ाई थी वई, पर हिते जेको हिननि हिते जेकी तबाही बर्बादी कई आहे, इन खे चेक एंड बैलेंस करण जे लाइ मां सम्झां थो त पॉलिटिकल तंज़ीमुनि खे, सिविल सोसाइटी खे, अॻे मज़दूर तंज़ीमूं हूंदियूं, मज़दूर तंज़ीमूं कोन्हनि, यूनियनियूं हूंदियूं हुयूं, इन्हनि सभिनी खे गॾिजी करे जेकॾहिं को इलाही अमल ठाहिनि ऐं उहो कंहिं क़िस्म जो को सुठो को मज़बूत क़िस्म जो आवाज़ु बुलंद कनि, त मां सम्झां थो त इन सॼे राकास खे असीं बुझो ॾेई सघूं था। वॾी महिरबानी डॉक्टर बदर चना साहब। इज़हार साहब, अव्हां जी बि वॾी महिरबानी, अव्हां टाइम ॾिनो असांखे। नाज़रीन, प्रोग्राम हैदराबाद टाइम जो वक़्तु पुॼाणी ते पहुतो आहे। ईंदड़ प्रोग्राम ताईं पंहिंजे मेज़बान ज़फ़र हकड़ो खे ॾींदा इजाज़त। तेसिताईं सदाईं गॾु।